हालामा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर एजाज अली बुखियो मूजिब न्यूज़ सईदाबाद प्रेस क्लब अॻियां भॾो पाड़े में मंशात जो विकिरे ख़िलाफ़ सीनियर सहाफ़ी नज़ीर अहमद सोलंकी ऐं सुधीर सोलंकी जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त न्यूज़ सईदाबाद जो भॾो पाड़ो अंदरि घरनि अंदरि ठरो शराब तयारु करण लाइ भठियूं तयारु कयूं वयूं आहिनि। औरतुनि ऐं ॿारनि ज़रिए प्लास्टिक जे थेलियुनि में विकिरो करण जो कारोबार जारी आहे। हिननि दायो आहे त पाड़े में ठरे शराब तयारु करे विकिरो करण खां मना करण ते मंशात फ़रोशनि पंहिंजे साथियुनि सां गॾिजी पाड़े में रहंदड़ शहरियुनि सुधीर सोलंकी मथां कातिलाना हमिलो करे लठियूं ऐं लोही शीखूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। पुलिस स्टेशन न्यूज़ सईदाबाद ते MC दाख़िल कराइण जे बावजूदि पुलिस मंशात फ़रोशनि खे गिरफ़्तार न कयो आहे।